सिंध जे ख़ूबसूरत कवि शेख अयाज़ जी शाइरी जो किताब अकन नीरा फुलिया, जेको थरपारकर ऐं थर जी तारीख़ी तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती पस मंज़र में थियल शाइरीअ जो मजमूओ आहे। गीत ग़ज़ल वायन ऐं नज़मनि ते मुश्तमिल अकन नीरा फुलिया जहिड़े ख़ूबसूरत किताब जी अर्पना शेख अयाज़ पंहिंजे दोस्त मोहम्मद इब्राहिम जोयो जे नाले कई आहे। ऐं अॼु तव्हां ॾिसी सघो था त पाण इन्हनि नीरनि फुलियनि वारे अक जे भरिसां मौजूदु आहियूं ऐं सिंध जे हिन ख़ूबसूरत शाइर शेख अयाज़ जी शाइरीअ खे जिते ॿियनि फ़नकारनि ऐं मुख़्तलिफ़ गवैयनि ॻायो आहे, उते थर जे मोर जे रण जहिड़ी अहिड़ी ख़ूबसूरत आवाज़ जे मालिक करीम फ़क़ीर बि अयाज़ जे मुख़्तलिफ़ गीतनि ऐं शाइरीअ खे पंहिंजे आवाज़ जो ज़रियो बणायो आहे। करीम फ़क़ीर जेको पंहिंजी शाइरीअ जिन शाइरनि जी शाइरी करीम फ़क़ीर ॻाई या मशहूरी माणी, उन्हनि में शुरू वारे दौर में हुन मक़ामी शाइरनि साईंदाद सांद समेत मुख़्तलिफ़ शाइरनि जा गीत ॻाया, पर हुन शेख अयाज़ ऐं ॿियनि सिंध जे वॾनि शाइरनि जी शाइरी पिणु ॻाई आहे। ख़ासि तौर ते हुन जो ही गीत त जित लुक लॻे जित अक तपनि सो देस मुसाफ़िर मुंझोड़े, सो देस मुसाफ़िर मुंझोड़े, इहो गीत रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां नशर थियो ऐं तमामु घणो मक़बूल थियो। त ही अक जेको थरपारकर जे अंदरि मुस्तक़िल जेके वण आहिनि, जेके 12 ई महीना मौजूदु रहनि था, उन्हनि वणनि में शुमार कयो वञे थो। हिन ख़ूबसूरत नीरनि फुलनि वारे ऐं नीरनि फुलियनि वारे हिन ख़ूबसूरत वण जी जेका सुञाणप आहे उहा इहा बि आहे त हीअ ख़ासि तौर ते नंढे चौपाए माल जे खाद खुराक जो ज़रियो पिणु रहे थो। ख़ुसूसी तौर ते रिढनि ऐं ॿकरियुनि जे लाइ हीअ वण ॾुकार वारनि हालतुनि में बि खाद खुराक जो ज़रियो रहे थो। सिंध जी शाइरीअ में हिन वण जो बुनियादु बणाए सिंध जे हिकिड़े तमामु वॾे शाइर अयाज़ शेख अयाज़, जंहिं पंहिंजे किताब जो नालो अकन नीरा फुलिया जे सिरे हेठि चूंडे अॼु खां केतिरा ई साल अॻु उन किताब खे तरतीब ॾेई ऐं उहो किताब मार्केट में आंदो, जेको मुख़्तलिफ़ पब्लिशर्स आंदो। त इन हवाले सां थरपारकर अहिड़ो ख़ितो आहे जंहिंमें कुदरत जूं फितरत जूं ख़ूबसूरत नेमतूं मौजूदु आहिनि। उन्हनि नेमतुनि में जिते जीअं मिसाल हिकिड़ो आहे त हिकिड़ो शेर इहो बि मशहूरु आहे त थर थूअर घर झूपड़ा ॿारण जिनी जो बूह, उठा मींहं मलीर ते टहकीअ निकिता टूह, राति बि मुंहिंजे रूह सुते सांगी सारिया। बिल्कुलु ईअं भिटाई जी समूरी शाइरी या शेख अयाज़ जी जेका असां शाइरी, उन में काफ़ी अहिड़ियूं ख़ूबसूरत तशबीहूं इस्तारा ऐं मंज़र मिलनि था, जेके थर जी अज़मत, थर जी सूंहं, थर जी ख़ूबसूरती, थर जे शानदार कल्चर, थर जे शानदार तहज़ीब जी नींड ॾियनि थियूं ऐं इहो असांखे ॿुधाइनि थियूं त असां पंहिंजे हिन ख़िते, पंहिंजे हिन इलाइक़े जे मुख़्तलिफ़ फितरत ऐं हुसन सां लाॻापियल जेके शयूं आहिनि, जेके कुदरती नेमतूं आहिनि, उन्हनि जो क़दुरु करियूं। अयाज़ त ज़बरदस्त क़िस्म जो किताब लिखियो आहे त किथे न भञिबो थक मुसाफ़िर। उन में बि काफ़ी शयुनि जो ज़िक्र कयो आहे, जंहिंमें इस्लाम कोट जे निमन वारे शहर जो बि ज़िक्र कयो आहे। सो असीं सम्झूं था त असांखे हिन ख़ूबसूरत वण जो
या थर जे अंदरि ॿिया जेके बि ख़ूबसूरत वण मौजूदु आहिनि उन्हनि समूरनि वणनि जो क़दुरु करणु घुरिजे त जीअं असीं उनखे पंहिंजे समाज जे लाइ काराइतो बणाए सघूं।